अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। इनको यहाँ पे ये फितना और फसाद फैलाने के लिए जमहूरी या लॉन्ग मार्च के नाम पे जो है इनको इजाज़त जो है वो नहीं दी जा रही और इनको जो है वो रोका जाएगा कि ये अब गालियों से गोलियों पे आ गए हैं। गिरफ्तारी तो बिल्कुल इनकी बनती है और अगर कोई ऐसा मौका बनेगा और जिसमें ये अपने आप को इस हद तक जो है वो आगे लेके आएंगे तो बिल्कुल इनको गिरफ्तार किया जाएगा। और एडमिनिस्ट्रेशन की ये रिक्वायरमेंट है रेंजर्स की या आर्मी की, तो बिल्कुल उसको जो है वो पूरा किया जाएगा। तहरीक इंसाफ के लॉन्ग मार्च इजाज़त न ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत जो ऐलान। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो चवण आहे त हुकूमत लॉन्ग मार्च जे नाले ते फितनो फ़साद पखिड़ण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदी। PTI जो ही लॉन्ग मार्च को जमहूरी न पर फितने फ़साद जो लॉन्ग मार्च आहे। लॉन्ग मार्च जे नाले ते इमरान ख़ान क़ौम खे गुमराह ऐं विराइणु चाहे थो। इमरानी फितने जी गुमराहीअ जो शिकार माण्हू इन गुमराहीअ मां ॿाहिरि निकिरनि ही गारियुनि खां गोलियुनि ताईं अची विया आहिनि। माज़ीअ में PTI जेको धरणो हुयो उहो ॾफेड़ खां सवाइ कुझु बि न हो। कंहिंखे बि रियासत जे गादी शहर जो घेराव करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। इस्लामाबाद जे शहरनि वापारियुनि जी जान ऐं माल जी ज़िम्मेवारी हुकूमत ते आहे जेका हर क़ीमत ते अदा कंदासीं। PTI चेयरमैन इमरान ख़ान हर सूरत में लॉन्ग मार्च करण जो ऐलान करे छॾियो। हिकु भेरो ॿीहर नयूं चूंडूं कराइण जो मुतालबो। इमरान ख़ान पार्टी अॻवाननि ऐं कारकुननि जे घरनि ते छापनि गिरफ़्तारियुनि जी मज़म्मत कंदे चयो आहे त सुभाणे ख़ैबर पख्तूनख्वा मां वॾे काफ़िले जी सूरत में इस्लामाबाद लाइ निकिरंदासीं। वो हमें नहीं दे रहा, ये धमकी वो इस्टेब्लिशमेंट को देता है। और ये जो लॉन्ग मार्च वो कर रहा है, आपका क्या ख्याल है कि वो लॉन्ग मार्च हुकूमत के खिलाफ कर रहा है? ये लॉन्ग मार्च वो इस्टेब्लिशमेंट के खिलाफ कर रहा है। कौन सी आज़ादी भाई? क्या आपने कुर्सी का नाम आज़ादी रखा हुआ है या आपने फरागोगी का नाम आज़ादी रखा हुआ है? कौम को बताया जाए ना कौन सी आज़ादी। अदालतों को भी ये बहुत अदब से ये बात कहना चाहती हूँ, अदलिया को भी कहना चाहती हूँ कि ये रवायत मत डालें कि जो शख्स सबसे बढ़कर इदारों को गालियाँ निकालेगा उसी के हक में फैसले होंगे। इमरान खान लॉन्ग मार्च हुकूमत न पर इस्टेब्लिशमेंट के खिलाफ करे रहियो आहे। अदलिया खे दरख्वास्त आहे त सोशल मीडिया न ॾिसे, क़ौम जे हक़ में फ़ैसिला करे। वज़ीर आज़म ऐं घर वज़ीर खे चयो आहे त इमरान ख़ान खे अचणु ॾियो, खेसि गिरफ़्तार न कयो। कहिड़ी आज़ादीअ लाइ मार्च पिया कनि? छा कुर्सी ऐं फरागोगीअ जो नालो आज़ादी बि आहे? इमरान ख़ान जो मायूस चेहरो ॿुधाए रहियो आहे त लॉन्ग मार्च जो ग़लति फ़ैसिलो करे फांसी पियो आहे। इमरान ख़ान चीफ इलेक्शन कमिश्नर पाण मुक़ररु करे हुन ख़िलाफ़ मुहिम हलाए रहियो आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। मरियम नवाज़ लाहौर में पुलिस एहलकार जी शहादत जो ज़िम्मेवार इमरान नियाज़ी खे क़रार ॾींदे चयो आहे त इंशाअल्लाह तमामु जल्द मियां नवाज़ शरीफ़ मुल्क में हूंदो। इमरान ख़ान इलेक्शन खां भॼी रहियो आहे। इलेक्शन असांजो हक़ आहे, तारीख़ असां ई ॾींदासीं। इमरान ख़ान जी सियासत ख़त्म थी चुकी आहे। मुल्क मां ॾफेड़ ऐं फ़साद हर सूरत में ख़त्म कंदासीं। क़ौम खे फ़सादी टोले खां छुटकारो ॾियारण लाइ गॾु थियणो पवंदो। काल्ह हिकु पुलिस एहलकार खे शहीद कयो वियो पर का बि मज़म्मत न कई वई। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी न्यूज़ कॉन्फ्रेंस। वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में 2 महीननि जे लाइ क़लम 144 लागू। रेड ज़ोन ऐं उनजे चौधारी 5 या उन खां वधीक माण्हुनि जे गॾु थियण ते पाबंदी लागू। पाबंदी रेड ज़ोन खां सवाइ जिना एवेन्यू, 4th एवेन्यू, 3rd एवेन्यू ऐं कश्मीर चौक ते बि हूंदी। हुकूमत तहरीक इंसाफ जे लॉन्ग मार्च खे रोकण लाइ सॼे पंजाब में जुज़वी तौरु मोबाइल फ़ोन सर्विस बंदि करण जो बि फ़ैसिलो करे वरितो।
सिंध हुकूमत पीटीआई जा जलसा ऐं जुलूस रोकण लाइ रिथाबंदी करे वरिती। घरू खाते सॼे सूबे में कलम 144 लागू करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। 5 माण्हुनि खां वधीक माण्हुनि जे गॾिजण ते पाबंदी लागू हूंदी। भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ 188 तहत केस दाख़िल करे खेनि जेल उमाणियो वेंदो। घरू खाते जो चवणु आहे त रियासत दुश्मन कुवतूं एहतजाज धरणनि ऐं रोड ब्लॉक करे सूबे जो अमुन ख़राब करणु चाहिनि थियूं। वफ़ाक़ी काबीना इलेक्शन तरमीमी बिल 2022 जी मंजूरी ॾेई छॾी। इलेक्शन तरमीमी बिल क़ौमी असैम्बली में पेश करण जी बि मंजूरी। काबीना गवर्नर पंजाब लाइ बलीगुर रहमान जे नाले जी मंजूरी ॾेई छॾी। जबरी गुमशदगी वारे मामले ते ख़ासि कमेटी जोड़ण जी बि मंजूरी। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऐं समुंड पार पाकिस्तान जे लाइ वोटिंग जे तरीक़ेकार खे पायलट प्रोजेक्ट तौरु जांचण जो फ़ैसिलो। काबीना समुंड पार पाकिस्तान खे मुल्क जो क़ीमती असासो करार ॾींदे चयो आहे त समुंड पार पाकिस्तान खे चूंड अमल में शामिल करणु ज़रूरी आहे। अॻूणी हुकूमत इलेक्शन कमीशन खे एतमाद में वठण खां सवाइ क़ानून साज़ी कई। पानी जी खोट संगीन सूरतयाल अख़्तियार करे वरिती। तरबेला डैम ख़ाली थी वियो। दरियाई वहिकरा घटिजी 1,44,000 क्यूसेक रहिजी विया। चश्मा ढंढे ईंदड़ 24 कलाकनि अंदरि ख़ाली थियण जो ख़दशो। पाणी जी खोट 50% थी वई। सूबा नई सूरतयाल मुताबिक़ पाणी इस्तेमाल जो प्लान तयार कनि। इरसा वार्निंग जारी करे छॾी। सिंधु दरिया में पानी जी वहिकरनि में बहितरी अचण बावजूदि खोट बरक़रार। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सखर बैराज वटि 3000 क्यूसेक वाधि थी। सखर बैराज जे 2 बंदि पियल कैनालनि मां दादू कैनाल खे खोलियो वियो। राइस कैनाल बंदि पियल। गुडू बैराज जा रेणी ऐं एसबी फीडर लगातार बंदि पियल। चंबड़ जे मिसण वारे इलाइक़े वेझो नींगर खे क़तल करण खां पोइ लाश ज़मीन में पूरींदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर। शहबाज़ मीर जत जे क़त्ल में मुलविस जवाबदार मुर्तज़ा माछी खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिबि जवाबदार एतराफ़ कयो त नींगर गारियूं ॾींदो हो, जंहिं करे खेसि घुटा ॾेई क़त्ल कयो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में मंछर ढंढ जे बहाली ऐं मक़ामी मुहाननि खे मालिकाना हक़ ॾियण बाबति दाख़िल तौहीन अदालत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी। फिशरीज़ खाते ऐं प्रोजेक्ट डायरेक्टर खे छंड। फिशरीज़ माहिरनि खां पाणी जी चकास करे रिपोर्ट हफ़्ते में पेश करण जो हुकुम। बाकरानी भरिसां ॻोठ पुराणी आबाद वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल ऐं कार विच में आम्हूं साम्हूं टकर। हिकु नींगर फ़ौत थी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी चाणका अस्पताल लाड़काणे में दाख़िल। फ़ौती जी सुञाणप शफ़क़त अली जतोई तौर थी। जामशोरो भरिसां केबी फीडर में नौजवान वलीद भुट्टो ॿुॾी वियो। लाश जी ॻोल्हा जारी। सुल्तानपुर वेझो नौजवान कमाल वाह में ॿुॾी फ़ौत। फ़ौती जी सुञाणप ॻोठ जुमे जिसकाणी तौर थी। सांगड़ जे इलाइक़े पीरूमल वेझो वाह में ॿारड़ी ॿुॾी फ़ौत थी वई। मीरो ख़ान वेझो ॻोठ इमदाद जी वांढ में घर अॻियां रांदि खेॾंदे ॿारो ग़ुलाम शबीर बिरोही तलाउ में ॿुॾी फ़ौत थी वियो। खैरापुर वेझो ॻोठ भाणू में फुलपोटरा बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो फायरिंग। मासूम बालक समेत 2 ॼणा क़तल, औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। हथियारबंदनि जी फायरिंग में गोलियूं लॻण सबबि पीरल फुलपोटरो ऐं नादर मारिजी विया। ज़ख़्मियुनि में औरत हफ़ीज़ा ऐं नईम शामिल। सिविल अस्पताल दाख़िल। कोटलालू में होटल ते कार सवार हथियारबंदनि जी फायरिंग। हिकु ॼणो मारिजी वियो। गोलियूं लॻण सबबि सलेमान बुगटी सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणिजी हालत में नवाबशाह रेफर कयो वियो। ज़ख़्मी सलेमान बुगटी खे नवाबशाह अस्पताल नियो पियो वियो त हुन रस्ते में ई दम धणी हवाले कयो। पीर जो ॻोठ वेझो ॻोठ मेघो ख़ान खरोस में पुलिस जी चढ़ाई। फायरिंग में 2 औरतूं ज़ख़्मी। हिकु छेलो पिणु फायरिंग में मरी वियो। पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। मामले जी जांच करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾियण जो मुतालबो। लाड़काणे भरपासे वारे इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो। हिकु ॾींहुं अंदरि रोलू कुतनि 18 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। ज़ख़्मी जी चाणका मां वैक्सीन कराई वई।
बुकेरा शरीफ़ में हेल्थ केयर कमीशन जी टीम जे अताई डॉक्टरनि खिलाफ़ कार्रवाई 6 क्लिनिकूं सील कयूं। संजरचांग में हेल्थ केयर कमीशन टीम अताई डॉक्टरनि खिलाफ़ कार्रवाई करे 4 क्लिनिकूं सील करे वरतियूं। अताई डॉक्टर फरार। फरीदाबाद वेझो ॻोठ मथी अख कढ़ाई वासी नींगर 3 ॾींहनि खां गुम। नींगर शरीफ़ कर्टियो जा वारिस परेशान।